छो जो वो पाणी बुडल आहे, तव्हांखे छा तारींदो? तंहिंजे करे तव्हांखे तारण वारो हिकु ई शख़्स आहे, हिकु तव्हां पाण आहियो। तव्हां पाण खे मोटिवेट करे निकिरो ऐं ॿियो तव्हांखे तारण वारो उहो शख़्स आहे जंहिं फील्ड में तव्हां निकिता आहियो। अहिड़ा काफ़ी माण्हू तव्हांजे इन रस्ते में तव्हांजी रुकावट बणिजी तव्हांजे साम्हूं ईंदा। अगरि तव्हां उन रुकावट खे टोड़े अॻिना वधियो त यकीन ॼाणो तव्हां कामयाबी खे बिल्कुलु हासिल कंदो। ॾिसो, अगरि तव्हां कंहिं फील्ड में निकिता आहियो त उन फील्ड जे माहिर खां सलाह वठो, उहो ई तव्हांखे ॿुधाए सघे थो त तव्हांजी डायरेक्शन सही आहे या ग़लति आहे। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, कॾहिं बि के अणॼाण खां सलाह न वठो। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो, काफ़ी सारियूं अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जॾहिं असां कंहिं मंज़िल ते निकिरंदा आहियूं, असांखे मिट माइट, असांखे पंहिंजा दोस्त, असांखे पंहिंजा काफ़ी मुआशिरो उन्हनि शयुनि खां झलींदो आहे। जॾहिं तव्हां कंहिं नेकी जे रस्ते ते निकिरंदा आहियो, उन नेकी जे रस्ते ते तव्हांखे रोकींदा रहंदा आहिनि माण्हू। हाणे इन अज़ियत खां, इन मुश्किल खे कीअं ख़बर पए त असां सही जाइ ते आहियूं, कीअं ख़बर पए त असां ग़लति जाइ ते आहियूं, कीअं ख़बर पए त असां जेको कमु करे रहिया आहियूं छा उहो सही बि आहे या ग़लति आहे। इन्हनि शयुनि खे सम्झण जे लाइ अॼु जी वीडियो ॾिसो। दोस्तो ॾिसो, सिंध जो पहिरियों मोटिवेशनल चैनल आहे। अगरि तव्हां इन चैनल खे सब्सक्राइब करे मूंखे प्यार ॾींदो त तमामु घणी ख़ुशी थींदी। अगरि तव्हां ॾिसो, सब्सक्राइब करण जा, लाइक करण जा कोई बि पैसा न आहिनि, सिर्फ़ु फ्री आहे। लाइक करण सां हिकिड़ो कमु ज़रूरु थींदो आहे त मूंखे हौसलो मिलंदो आहे ऐं मां मज़ीद सुठियूं वीडियोज़ तव्हांजी ख़िदमत में खणी ईंदो आहियां। सो लाइक कंदा कयो यार, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा कयो। ऐं इनशाअल्लाह मुंहिंजी कोशिशि आहे त मां तव्हांजे लाइ सिंधी ज़बान में हिकु बहितरीन मोटिवेशनल स्पीच जो जेको आहे खणी अचां, जंहिंसां तव्हांजी ज़िंदगी तब्दील थिए, जंहिंसां तव्हांजी ज़िंदगी चेंज थिए। अगरि तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे चेंज करणु चाहियो था, अगरि चाहियो था त तव्हांजी ज़िंदगी मोटिवेशन जे थ्रू चेंज थींदी रहे, त हिन चैनल खे सब्सक्राइब कयो दोस्तो। हाणे ॾिसो, जॾहिं तव्हां फ़र्ज़ु कयो तव्हांजे अंदरि कॾहिं कंहिं मोटिवेशनल स्पीकर खे ॿुधो, तव्हां कॾहिं कंहिं वॾे ॾाहे जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हाणे तव्हांजे अंदरि हिकिड़ो जज़्बो बुलंद थियो। जॾहिं तव्हां उन रस्ते ते निकितव त मूंखे कामयाबु थियणो आहे, मूंखे का अहिड़ी मुंहिंजी मंज़िल आहे, को अहिड़ो मुंहिंजो मक़सदु आहे जंहिंखे मूंखे हासिलु करिणो आहे। तव्हां निकितव उन रस्ते ते, तव्हां सां एतिरा त माण्हू मिलंदा, एतिरा काफ़ी माण्हू मिलंदा, ढेर माण्हुनि जा मिलंदा जेके तव्हांखे चवंदा त हे जेको तूं रस्तो अख़्तियार कयो आहे तमामु ग़लति आहे, हिन रस्ते ते तूं कामयाबु त न थींदे, उबतो फाहो खाई वापसि ईंदे, तंहिंखां बहितर अथई इन रस्ते ते न वञ। दोस्तो, अहिड़ा काफ़ी मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा अज़ीज़ो, अहिड़ा काफ़ी माण्हू तव्हांजे इन रस्ते में तव्हांजी रुकावट बणिजी तव्हांजे साम्हूं ईंदा। अगरि तव्हां उन रुकावट खे टोड़े अॻिना वधियो त यकीन ॼाणो तव्हां कामयाबी खे बिल्कुलु हासिलु कंदो। हाणे ॾिसो, जॾहिं असां हिकिड़ो माण्हू मिलियो, ॿियो रस्ते में मिलियो, टियों मिलियो ऐं उन्हनि असांखे डीमोटिवेट कयो, उन खां पोइ कॾहिं कॾहिं त ईअं थींदो आहे असां वापसि मोटी ईंदा आहियूं, चवंदा आहियूं न वाक़ई हे सही थो चवे, हिन खे ॾिसो। अगरि तव्हां कंहिं फील्ड में निकिता आहियो त उन फील्ड जे माहिर खां सलाह वठो, उहो ई तव्हांखे ॿुधाए सघे थो त तव्हांजी डायरेक्शन सही आहे या ग़लति आहे। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, कॾहिं बि के अणॼाण खां सलाह न वठो। छा अणॼाण खां सलाह वठणु ज़रूरी आहे? बिल्कुलु बि न आहे। अणॼाण तव्हांखे हमेशह ॿोड़ींदो, छो जो उहो पाणी बुडल आहे, तव्हांखे छा तारींदो? तंहिंजे करे तव्हांखे तारण वारो हिकु ई शख़्स आहे, हिकु तव्हां पाण आहियो। तव्हां पाण खे मोटिवेट करे निकिरो ऐं ॿियो तव्हांखे तारण वारो उहो शख़्स आहे जंहिं फील्ड में तव्हां निकिता आहियो, उन फील्ड जो माहिर। उहो तव्हांखे हमेशह कामयाबु करण जे लाइ, अॻिना वधाइण जे लाइ तव्हांखे हौसलो ॾींदो रहंदो। अहिड़ियूं शयूं अप्लाई कयो जंहिंसां तव्हांजी ज़िंदगी आसान थिए। दोस्तो, मां अहिड़ियूं वीडियोज़ तव्हांजे लाइ खणी ईंदुसि, इंशाअल्लाह ताला काफ़ी बहितरीन वीडियोज़ तव्हांजी ख़िदमत में खणी ईंदो रहंदुसि। सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल खे सिंध जो पहिरियों मोटिवेशनल चैनल आहे, इन खे सब्सक्राइब कयो यार। ऐं इंशाअल्लाह मां तव्हांजे लाइ बहितरीन आइडियाज़ खणी ईंदुमि, तव्हां सां कचहरियूं थींदियूं। इंशाअल्लाह मिलूं था अगली वीडियो में। तेतिरे ताईं दुआउनि में यादि कजो। अल्लाह ताला तव्हांजो हामी नासिर।